बदनज़री समझो था, अरबी लफ़्ज़ सिंधी में समझा। पराई माई के ये धोड़ा फाड़े करे ॾिसण इहो भी मूजिबे लानत आहे, इन माण्हू जे मथां ख़ुदा जी लानत आहे। हाणे इन जूं ॿ वजूहात आहिनि, तफ़सील सां चङी तरह ॻाल्हि सम्झो। इन में मर्द जी ग़लती भी आहे, औरत जी ग़लती भी आहे। मर्द जी ग़लती इहा आहे जो ठहियल संवरियल औरत जेका वञे थी हुनखे ॾिसे थो पियो, इंसान आहे, ॾिसे थो। अलाह जे रसूल फरमायो ॾिठई, इन जे मथां ख़ुदा जी लानत आहे। शरीयत जो हुकुम छा आहे? वकुलिल मोमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम, ए नबी तू चओ मोमिन मर्दन के पंहिंजूं नज़रूं हेठि करे हलनि। वरी जेका ॿी औरत आहे घरों ठही संभरी तयार, असांखे शरीयत जी मालूमात ई न आहे, असांखे शरीयत जी ख़बर ई न आहे। कुरान छा थो चवे, अल्लाह जो रसूल छा थो चए, पैगम्बर छा थो चवे, असलाफ छा था चवनि, साहबा इकराम जा कौल छा आहिनि, ताबईन जा कौल छा आहिनि, तबा ताबईन जा कौल छा आहिनि, रसूल जो सबक़ु कहिड़ो आहे। असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे पासे जे आहियूं ई न, त असांखे कीअं ख़बर पवे। हाणे औरत जे लाइ हुकुम छा आहे? औरत जे लाइ हुकुम इहो आहे, औरत जो ख़ुदा मक़ाम बि बुलंद कयो आहे, पर उन हुदूद ऐं क़ुयूदात जे अंदरि हुजे। मर्द जो बि ख़ुदा मक़ाम बुलंद कयो आहे, पर उन हुदूद ऐं क़ुयूदात जे अंदरि हुजे। जॾहिं मर्द उन क़ुयूदात खे किरास करे ॿाहिरि निकिरो, इन जे मथां बि ख़ुदा जी लानत। उहा औरत उन क़ुयूदात खे किरास करे ॿाहिरि निकिती, उन औरत जे मथां बि ख़ुदा जी लानत। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हालांकि औरत खे त ख़ुदा मक़ाम ॾिनो आहे। अल जन्नत ताहत अक़दाम उम्मातिकुम, पंहिंजे पेट जे अंदरि 9 महीना ॿारु सांडे, उन ॿार खे ॼणे रंग जी कहिड़ी हुजे, नसुल जी कहिड़ी हुजे, ज़ात जी कहिड़ी हुजे, कबीले जी कहिड़ी हुजे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जन्नत ताहत अक़दाम उम्मातिकुम, न निमाज़ जे मुसले जे हेठां जन्नत आहे, न तलवार जी कटौती जे हेठां जन्नत आहे। जे जन्नत तलाश करणु चाहे थो त माउ जे कदमनि जे हेठां ख़ुदा जन्नत रखी छॾी। ॻाल्हि सम्झ में आई आहे? मक़ाम त ॾिनो, पर उन हुदूद ऐं क़ुयूदात जे अंदरि हुजे, उन क़ुयूदात खे किरास न करे। एक दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾियनि पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾींदे फरमायो, जंहिं दुनियादार खे ॿार पैदा थियनि पुट, उनखे दुनिया वारा मुबारक हूंदा आहिनि। ॻाल्हि खे चङी तरह सम्झो। दुनिया जे अंदरि जंहिं इंसान खे छा पुट पैदा थियनि, उनखे दुनिया वारा मुबारक ॾींदा। जंहिंजे घर जे अंदरि न्याणी पैदा थी आहे, मां मुहम्मद उनखे मुबारकबाद पेश कयां। अल्लाह दर्जो तो वॾो रखियो, इनाम तो वॾो रखियो, इकराम तो वॾो रखियो। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे रसूल फरमायो, हीअं साहबा फरमाईंदा अल्लाह जे रसूल हीअं पंहिंजो हथु कयो, फरमाए जीअं मुंहिंजूं 2 आङुरियूं आहिनि, जो फ़ासिलो ॾिसो था, चइसि ॿिन्ही आङुरियुनि में कोई बि फ़ासिलो न आहे। चए जंहिंजे घर में न्याणी ॼाई, उनजी सुठी परवरिश कई, उनखे सुठी जॻह ते निकाह कराई। जॾहिं उन न्याणी उहा सुठी जॻह ते पहुती, उनजो नालो बि सुठो थियो, निकाह बि सुठी जाइ ते थी, उहा न्याणी ख़ुशि रही। उन हमराह जे घर में लफ़्ज़ वॾा आहिनि, चङी तरह सम्झो। उन माण्हू जो जन्नत में घर ईअं हूंदो, मां मोहम्मद जे क़रीब जीअं न 2 आङुरियुनि जो फ़ासिलो आहे, माना मां मोहम्मद जो पाड़ेसिरी हूंदो। हाणे ॾिसो, एतिरो वॾो मक़ाम जेको ख़ुदा इस्लाम जे अंदरि औरत खे ॾिनो आहे, दुनिया जी कंहिं बि शइ खे न ॾिनो आहे। पर उहा औरत उन हुदूद खे किरास करे ॿाहिरि न निकिरे, उन दायरे के किरास करे ॿाहिरि न निकिरणो आहे। जॾहिं औरत दायरे के किरास करे ॿाहिरि निकिरंदी आहे, अल्लाह ऐं अल्लाह जी नाफ़रमानी कंदी आहे, पोइ इहे सभिनी शयुनि खां महरूम अची करे रहंदी आहे। पोइ उनजे लाइ कंहिं बि क़िस्म जी का बि हुदूद ऐं क़यास न आहे।